इश्क अगे भी होयो, इश्क हाणे भी आहे। लैला जी मां लैला के थी चए त पुट भित में कोको हण पिणे जी तस्वीर टंगड़ी आहे। चेसी अम्मा छा चए? चेसी पुट भित में कोको हण त पिणे जी तस्वीर टंगिया। चेसी अम्मा भित में कोको कीअं हणा? मूंखे भित में भी मजनू थो ॾिसण अचे, मतां उनखे न हथौड़ी लॻी। हाँ जी दादा। लैला जी मां लैला के थी चए त भित में कोको हण त पिणे जी तस्वीर टंगियूं। चेसी अम्मा भित में कोको कीअं हणा? मूंखे भित में भी मजनू थो नज़र अचे, मतां उनखे न कोको लॻी। वरी मजनू हिकिड़े ॾींहुं घिटीअ मां पियो लंघे। घिटीअ मां जो लंघियो त हिकिड़ा ॿ कारा कुता ॾिठई। ॿ कारा कुता उन्हनि जे पेरनि ते किरी पियो। यार तो चएसि दोस्त गॾु हुयो मजने सां। चएसि तो अरे मजना तुंहिंजो दिमाग़ ख़राब आहे छा? को चढ़ियो बढ़ियो थी पियो छा? कुतनि खे तो पेरे पई। अरे चई चढ़िया तोखे ख़बर ई कोन्हे, हे कुतो मुंहिंजे लैला जे घिटीअ मां ईंदो वेंदो आहे, हिन करे तो पेरे पई। इहो थियो आहे इश्क। वरी अॼुकल्ह इश्क कहिड़ो आहे? वाह वाह वाह। कंहिंजे ॻाल्हि ते था? कुतनि जे ॻाल्हि ते 50 मिलिया आहिनि, माण्हुनि जे ॻाल्हि ते त मिलनि ई कोन था। हलो हाणे कुतनि जूं ॻाल्हियूं थो कयां रुगो। ॿी ॻाल्हि कहिड़ी? अॼुकल्ह जो इश्क कहिड़ो? मखण चई आशिक बि थो रोए ऐं माशिक बि थो रोए, ॿिन्हिनि जा बूथ ॾिसी उहो ख़ुदा बि थो रोए त मां कहिड़ा इश्क पैदा कया। हाँ हे अॼोको इश्क। चई मन ठूठ लॻी साहेड़ी भगी। चई तूं पंहिंजे घर ख़ुशि हुज, मां पंहिंजे घर ख़ुशि हुजां। ॿ साहेड़ियूं हुयूं सीता सिंधु भवन में, रोज़ आर्तवार ॾींहुं गॾु अचनि। साईं असां बि ईंदड़ आहियूं न, तॾहिं ख़बर पई। अॻियां अॻियां अची वेंदियूं, ॿई भेनर बि लॻंदियूं शिकिल मूं। पोइ अचनि गॾु, खाइनि गॾु, वेहनि गॾु, कुर्सीअ तां उथनि गॾु, वञनि। वरी पाड़े में दर बि हिक ॿिए जे साम्हूं। हिकिड़े ॾींहुं अची विड़ियूं, विड़ी जो पयूं त हूअ हुनजो मुंहुं न ॾिसे, हूअ हुनजो मुंहुं न ॾिसे। सालनि जी दोस्ती यारी, माण्हू वरी बि चाहींदो आहे भाई हल ठीकु आहे, माण्हू अॼु न सुभाणे माफ़ करे छॾींदो आहे। पर दरवाजे जे साम्हूं महिमान अची विया। हिकिड़ीअ जो नालो हो गंगा, ॿीअ जो नालो हो मोहिनी। जमुना न साईं, मोहिनी मोहिनी। गंगा जे घर अची विया मिजमान। हमाम दस्तो खपंदो हुओ कारा मिर्च कुटण लाइ। चई वञा थी मोहिनीअ ॾे, वरी बि पाण में भेनर आहियूं ठही पवंदासीं। आई चई भेण मोहिनी, ओ भेण मोहिनी ॿुधे थी? चई हा चओ। चई मुंहिंजे घर में आया आहिनि महिमान, मूंखे भुॻो पुलाउ ठाहिणो आहे, पोइ मूंखे कारा मिर्च कुटणा आहिनि, पोइ इहो तुंहिंजो हमाम दस्तो त ॾे। चई हिकिड़ी ॻाल्हि ॿुध, मुंहिंजो घोटु मूंखे मना करे विया त काई बि शइ घर खां ॿाहिरि न कढिजां। छा चई? काई बि शइ घर खां ॿाहिरि न कढिजां। तोखे कारा मिर्च कुटणा हुजनि त मुंहिंजे घर में अची भले मिक्सर में कुटे वञ। हिन जो अंदर ई सड़ी वियो गंगा जो। आई पंहिंजे घर, कारा मिर्च त कुटई। आई ॿिए ॾींहं ते मोहिनीअ जी ॿुआरी गांइ खाई वई। चई वञा हाणे, कल्ह मूं मां कमु कढी वई आहे, अॼु मां बि वञा। चई भेण गंगा तुंहिंजी ॿुआरी त ॾे, मुंहिंजी ॿुआरी गांइ खाई वई आहे। अखर माई साॻाई थी ॻाल्हाए। चएसि ॿुध, मुंहिंजो घोटु मना करे विया त घर खां काई बि शइ ॿाहिरि न कढिजां, तोखे ॿुआरी पाइणी हुजे त मुंहिंजे घर पाए वञ। हा चई मन जहिड़ो ॿिज तूं पोखींदे न, सलाह बि उहो ई निकिरंदई। मतां सम्झी? चई मतां सम्झे माफ़ थींदो लेखो करतार जो। ध्यानु ॾिजो, मतां सम्झे माफ़ थींदो लेखो करतार जो, हुजे चाहे बाओ बांबण सालो सूबेदार जो। लाइन में हर को बीठो आहे, हलणो बि सभिनी खे आहे। हा कोई अॻे कोई पोइ, लाइन में हर को। साहिबनि जी बाणीअ में लिखियल अथव, जो आया सो चलसी, आई मिटीअ संदो घड़ियाल, दुनिया खां पुछी ॾिस तूं। इहा गुझी न आहे ॻाल्हि, दुनिया खां पुछी ॾिस तूं। 100 सनान करे ईंदे, पंहिंजे लिंगनि खे 100 दफ़ा मेटीने त तुंहिंजे लिंगनि मां मिटी पक निकिरंदी मन, छो त तूं मिटीअ जो ठहियल आहे। हा माण्हूअ खे अभिमान हूंदो आहे, मां ख़ूबसूरत आहियां, मूंखे भॻवान माया ॾिनी आहे, मूंखे भॻवान काया ॾिनी आहे, मूंखे भॻवान ख़ूबसूरत ठाहियो आहे। अरे चई मन हिकिड़ो संत पियो चए
जंहिंखे पंहिंजे शरीर ते अपमान हुजे, जंहिंखे पंहिंजे ख़ूबसूरतीअ ते अपमान हुजे, सुबुह जो जंहिं महिल उथे थो निंड मां ओॾी महिल पंहिंजी शिकिल पहिरियों वञी आईने में ॾिसे, मुंहुं न धोए, उनजो सॼो अपमान लही वेंदो त तुंहिंजे अंदरि मन छा ख़ुदा भरियो आहे। इंसान जी काई बि शइ अहिड़ी कोन्हे जेका मोह खां पोइ कमु अचे। चई मन जानवर जो हे चमड़ो ॾिसो, इहो बि कमु थो अचे। गुरु ग्रंथ साहिब में सिट अथव, नर मरे काम न आवे, ओ हो पशु मरे सौ काज सवारे। बिल्कुलु बिल्कुलु साईं, इहा सच ॻाल्हि अथव। माण्हूअ जो करोड़पति सेठ आहे, करोड़ कठा कई, पोटा पुट पोटा सभु ॼणी, करोड़नि जूं मीलियूं वरितई, कारियूं वरितई, बंगला वरितई। ओॾी महिल जंहिं महिल घर में आयो त ॾिठई घर में हाणे हे पलंग झूना थी विया आहिनि। हिकिड़ो पलंग ठारायां 5 लखे जो, पलंग अहिड़ो ठाराई बटण पियो दॿाए त उहो पलंग गोल पियो फिरे। सेठ आनंद पियो माणे। राति जो पलंग ते सेठ सुम्हियो, सुबुह जो सेठ साह ई कोन हुयो। जय श्री कृष्ण। सुबुह जो 5 बजे जेॾी महिल सेठ गुज़ारे वियो, पुट आया, करोड़पति पुट हुनजा। चई बाबा अम्मा जल्दी ॿुधाए छा करिणो आहे, असांखे सुबुह जल्दी वञिणो आहे। अरे हुन सेठ करोड़ कठा कया। चई अम्मा ॿुधाए हाणे छा करिणो आहे। चई पुट हिनखे जेका बॉडी पई आहे हिन सेठ खे लाहे करे हिते लेपो पाए करे उते सुम्हारियोसि। इंसान जी वैल्यू छा आहे इहा तो मां तव्हांखे ॿुधायां। लेपे में सेठ खे सुम्हारियूं। हिकिड़ो छोकिरो भॻो महाराज ॾे। चई महाराज हे 10,000 थी, जेतिरो बि ख़र्च थिए सामान बि पाण वठी आ, क्रियाक्रम बि पाण वञी कर। महाराज वीचारो सामान वठी आयो, क्रियाक्रम करे काई जो ठाई। 4 ॼणा गॾु मिजमान सेठ सां गॾु छा पिया चवंदा अचनि, राम 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 राम, ऐं पछाड़ीअ चवंदा बि ईअं त राम राम। ईअं कोन चवंदा त मारुति कार संग है, या फलाणी बिल्डिंग में फ्लैट वरितो थी उहो संग है, या माईअ खे बिह पटाटा वणंदा 2-2 गुणियूं बिहनि जूं संग है। ईअं कोन चवंदा, चवंदा राम राम संग है। जेॾी महिल सेठ खे आया मसाणनि में खणी करे बाहि ॾिनऊं, अग्नि संस्कार ॾिनऊं। 3 ॾींहं ते विया हाथियूं मेरण। हाणे ध्यानु ॾिजो, उहे हाथियूं 10 ॾींहं ते घर में आयूं आहिनि। हाणे मां तव्हांखां हिकिड़ो सुवाल थो पुछां, पेंच आया आहिनि, पेंच पुटनि जो त पतो ई कोन हो। पेंच आया। चई अम्मा सेठ जे ज़ाल खे, चई अम्मा हे हाथियुनि जो दॿो आहे, हे हाथियुनि जो दॿो हिन सेठ करोड़ कठा कया। हे टीवियूं फ्रिजूं पलंग हिन सेठ ठाहिया, कारियूं मोटरुनि में जंहिंमें अॼु तूं सुख थी माणे। हे सोन जेके पाता थी उहे हिन सेठ जा आहिनि। हिन सेठ खे हिन दॿे खे तूं हिन पलंग ते रखी छॾ। सच ॿुधायो माई रखंदी? चई बाबा कढेसि हिनखे ॿाहिरि, नुंहर धीअर आहिनि ॾकी वेंदा ॿार। हाणे उहो सेठ भूत थी वियो आहे। जेॾी महिल दुख थो थिए हुन आत्मा खे, चएसि थो अम्मा, हिकिड़ो सेठ थो चए, हिकिड़ो पेंच थो चएसि, चएसि थो अम्मा भला हीअं कर, रंधिणे में जिते मिर्च मसालनि जूं दॿियूं पयूं आहिनि हिते हाथियुनि जो दॿो रखी छॾीसि। चई न बाबा चढ़ियो थियो ई छा, कढीसि ॿाहिरि, असांजा मिट माइट ॾकी वेंदा। रखी आ वञी झूलण जे मंदर में सीता सिंधु भवन में, पोइ वञी खणी छॾे ईंदासीं नासिक। हा अरे हुन सेठ जी टके जी वैल्यू कोन्हे। चई अम्मा भला हीअं कर, आंगन में जिते पधर में पादर पिया आहिनि उते खणी रखीसि, मतां सेठ जी आत्मा ख़ुशि थिए। चई न बा कढीसि ॿाहिरि। जेॾी महिल उहो दॿो रंधिणे मां ॿाहिरि थो निकिरे, विच ते फ्रिज आई आहे। फ्रिज, उहा फ्रिज ऑटोमेटिक खुले थी। उन फ्रिज में बकरे जो मांस पियो आहे। उहो सेठ खे रड़ियूं करे थो चए, सेठ साहिब तुंहिंजी टके जी वैल्यू कोन्हे, तुंहिंजा माइट मूंखे एसीअ में विहारे वेठा। हिते बि एसियूं थियूं लॻनि, मां ॿुधो आहे। पहिरें माड़े ते न असां भॻतियूं कंदासीं न एसीअ में। ॾिसो इहा अथव माण्हूअ जी वैल्यू। चई मन न कर अपमान तूं एॾो, दुनिया हीअ बे